रियाज़ी क्लास 9 यूनिट 4 लेसन 1 फैक्टराइजेशन जुज़ालान पार्ट 1 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भली कार बारो अॼु खां असां नओं यूनिट शुरू कयो आहे ऐं अॼु जो असांजो सबक़ आहे फैक्टराइजेशन यानी जुज़ालान। Let P of x, Q of x and R of x are three polynomials such that P of x into Q of x is equal to R of x. हाणे हिते पियो चए त फर्ज़ करियो त P of x, Q of x and R of x ये छा आहिनि टे जेके आहिनि उहे घण रक़मूं आहिनि। हाणे कीअं अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां P of x खे ज़र्ब कयोसीं छा सां Q of x खे जेको असांखे जवाबु मिलियो उहो असांखे R of x मिलियो ऐं इहे टई छा आहिनि इहे टई घण रक़मूं आहिनि। Here the resulting polynomial R of x is the product of P of x and Q of x. हाणे ते इहा ॻाल्हि पियो करे त हाणे जेको असांखे आंसर मिलियो हो जेको असांखे रिज़ल्ट यानी जवाबु मिलियो उहो आहे R of x। उहो असल में छा हुई उहा ज़र्ब पत हुई कंहिंजी P of x ऐं Q of x जी ठीकु आहे। एंड द पोलिनोमियल P of x and Q of x आर दी फैक्टर ऑफ R of x। हाणे ते इहा ॻाल्हि पियो करे त असां इहे चवंदासीं त P of x ऐं Q of x R of x जा जुज़ा आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हांखे मां सफ़ा सिंपल जेकॾहिं ॻाल्हि करे ॿुधायां त सपोज़ था कयूं त हिकिड़ो असां वटि नंबर आहे 6 उहे कहिड़ा ॿ नंबर आहिनि जिन खे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे छा जवाबु मिली वञे 6 मिली वञे। उहे नंबर बीहंदा असां वटि हिकिड़ो बीहंदो 2 ॿियो बीठो 3। हाणे मां ईअं चवंदुसि त हीउ जेको 2 आहे इहो बि 6 जो जुज़ो आहे ऐं हीउ जेको 3 आहे उहो बि 6 जो जुज़ो आहे। हिकिड़ो उहो नंबर जेको ॿिए नंबर खे मुकमल डिवाइड थो करे यानी पाछी जेको 0 थो बीहे त पोइ उहे चवंदासीं न जंहिं नंबर ॿिए नंबर खे वंड कयो त उहो उन जो जुज़ो आहे। हाणे सपोज़ कयो जेकॾहिं मां चवां 10 जा जुज़ा कढो 10 जा जेके जुज़ा बीहंदा हाणे 10 जो जेको जुज़ो आहे उहो 2 बि आहे त 5 बि आहे ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे कुझु अहिड़ा नंबर हूंदा आहिनि जंहिंजा सिर्फ़ु 2 जुज़ा बीहंदा आहिनि हिकिड़ो 1 ॿियो उहो पंहिंजो पाण जी प्राइम नंबर थी विया ऐं ॿिया जेके नंबर हूंदा आहिनि उन जा जुज़ा जेके आहिनि उहे वधीक हूंदा आहिनि ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां इहो ॾिसंदासीं त असल में फैक्टराइजेशन हूंदो छा आहे। हाणे इहे असां नोट आहे त फैक्टराइजेशन इज़ द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द फैक्टर्स ऑफ द पोलिनोमियल। असल में फैक्टराइजेशन घण रक़मनि जे जुज़ा मालूम करण जे मरहले खे चयो वेंदो आहे। ॿारो हाणे ॾिसो त जुज़ा कहिड़े तरीक़े सां मालूम कबा आहिनि ऐं कीअं मालूम कबा आहिनि उन सॼे प्रोसेस खे असां फैक्टराइजेशन करे चवंदा आहियूं ठीकु आहे ॿारो। हाणे असां वटि कुझु मिसाल आहिनि। एग्ज़ाम्पल नंबर पहिरियों असां वटि आहे त 6x स्क्वायर इंटू वाई क्यूब ठीकु आहे ॿारो। जेकॾहिं मां तव्हांखे चवां त हाणे इन जा तव्हां जुज़ा मालूम करियो त उहे छा बीहंदा जीअं त जेको 6 आहे इन जा जुज़ा कहिड़ा आहिनि उहो मां हिते लिखां थो त 6 जा जुज़ा असां वटि बीहंदा त 2 इंटू 3 अहिड़े तरीक़े सां। हाणे x जा जुज़ा छा आहिनि x इंटू x आहे। वाई क्यूब जा जुज़ा छा बीहंदा उहे बीहंदा y इंटू y अहिड़े तरीक़े सां। ॿियो मिसाल असां वटि आहे त 5x प्लस 15xy। हाणे ॾिसो ॿारो हीउ बाइनोमियल टाइप जो पोलिनोमियल आहे यानी हिन में 2 टर्म पिया आहिनि असां वटि त हाणे हिन जो असां अलॻि अलॻि करे जुज़ा नथा कढूं असां ॾिसंदासीं उहो कहिड़ो नंबर आहे जेको हिन खे मुकमल तरीक़े सां वंडे थो। हाणे त ॾिसो 5x ऐं 15xy जे विच में कॉमन छा आहे छा को अहिड़ो नंबर मौजूदु आहे जेको हिन खे बि वंडे 5x खे बि ऐं 15xy खे बि वंडे। जी हा बिल्कुलु आहे उहो कहिड़ो आहे 5x त 5x 5x खे घणा दफ़ा वंडंदो। हाणे जंहिं हिसाब सां वंड था कयूं उहो रखंदासीं ज़र्ब में हिन सां थी वियो हिते 5x इंटू 5x 5x खे वंड कयो हिकु दफ़ा त पोइ मां हिते रखंदुसि 1 ईंदासीं प्लस साॻी तरीक़े सां हाणे 15xy खे 5x घणा दफ़ा थो वंड करे। हाणे 15 ते वई 5 जी टेबल 3 दफ़ा त मां हिते लिखंदुसि 3। उहो जेको x पियो आहे इहो xy खे घणा दफ़ा थो वंडे इहो हाणे x में ख़तमु थी वियो न y दफ़ा पियो वंडेसि यानी हिते असां लिखंदासीं y। अहिड़े तरीक़े सां जॾहिं तव्हांखे अञा बि ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त ॾिसो हेॾे 5x डिवाइडेड बाय 5x प्लस 15xy डिवाइडेड बाय 5x। हाणे हीउ 5x में ख़तमु थी वियो असां वटि 1 बचो हिते 5 जी टेबल 15 ते वई 3 दफ़ा x में ख़तमु थी वियो बाक़ी छा बचो असां वटि 3y बचो हिते मां लिखी छॾियो अहिड़े तरीक़े सां। पर हाणे ॾिसो तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी।
फैक्टराइजेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ दी डिफरेंट टाइप्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इज़हारनि जा जुज़ा लहण। ॿारो ॾिसो पोयनि क्लासनि में असां जुज़ा लहण जो जेको तरीक़ो पढ़ी आया हुआसीं उहो जस्ट नंबरनि जे लाइ इस्तेमालु थींदो हुओ, उहो छा हूंदो LCM हूंदो हुयो। हाणे लीस्ट कॉमन मल्टीपल जे थ्रू असां छा कंदासीं जुज़ा कढंदासीं, पर हाणे घणे रक़मनि जे अंदरि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां जुज़ा मालूम करे सघूं था। अॼु असां उनजे बारे में हिते पढ़ूं था। हाणे जेको पहिरियों नंबर जेको टाइप आहे उहो छा आहे त कॉमन फैक्टर्स इन ऑल टर्म्स, सभिनी रक़मनि में मुश्तरिक जुज़ा। हाणे हिन में छा हूंदो त हिकिड़ो असांखे पॉलिनॉमियल गिवन हूंदो, उन जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ टर्म हूंदा उन्हनि में हिकिड़ो जुज़ो कॉमन हूंदो त उन्हनि खे कीअं सेपरेट करे रखिबो आहे या अहिड़नि क़िस्मनि जे पॉलिनॉमियल जा जुज़ा कीअं मालूम कबा आहिनि, त पोइ असां उहो अॼु सिखूं था हिते। हाणे हिते ॾिसो त छा हूंदो असां वटि हिन तरीक़े सां हूंदो त KA + KB + KC। हाणे हिते तव्हांखे नज़र ईंदो त K जेको टर्म आहे उहो सभिनी में कॉमन पियो आहे, त हिन जा जुज़ा असां कीअं मालूम कंदासीं त असां K खे सेपरेट करे रखंदासीं हिननि मां, यानी हिन सॼे टर्म खे K जॾहिं वंड करे वेंदो बाक़ी छा बचंदो त हुनखे लिखिबो हीअं आहे त K ज़र्ब में हूंदो, बाक़ी अंदरि छा बचियो असां वटि त A + B + C। अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं मां छा कंदुसि K ऐं A + B + C खे जॾहिं पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदुसि त पोइ मूंखे छा मिली वेंदो KA + KB + KC। हाणे हिते छा थियो P ऑफ X बराबरि थी वियो K जे ऐं Q ऑफ X छा जे बराबरि थियो A + B + C जे। जॾहिं असां P ऑफ X ऐं Q ऑफ X खे ज़र्ब कयोसीं त असांखे छा मिली वियो R ऑफ X। R ऑफ X असां वटि छा आहे त KA + KB + KC। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो। हाणे इन जे लाइ हिकिड़ो असां वटि मिसाल आहे, असां इहो मिसाल हल करण जी कोशिशि कयूं था। हाणे उहो मिसाल कहिड़ो आहे, उहो असां वटि आहे त 10A + 15B - 20C। ठीकु आहे ॿारो। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि, हिन जा असांखे जुज़ा मालूम करणा आहिनि। सभ खां पहिरियों असां हिते छा लिखंदासीं, असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं। असां लिखो त 10A + 15B - 20C। हाणे तव्हां सोचींदो त KA + KB + KC वारे तरीक़े सां कीअं जुज़ा हिते मालूम करे सघजनि था, पर ॾिसो ॿारो हाणे हिते तवजो ॾियो, हिते हिकिड़ो अहिड़ो टर्म आहे जंहिंसां असां हिन सभिनी खे वंड करे सघूं था। छा पॉसिबल आहे? जी हा बिल्कुलु। हिन में कॉमन छा पियो आहे हिते ॾिसो, हाणे हिन खे बि 5 वंडे पियो, जी हा बिल्कुलु 2 दफ़ा 10 खे, 15 खे वंडे पियो 5, जी हा बिल्कुलु 3 दफ़ा, ऐं 20 खे वंडे पियो, जी हा बिल्कुलु वंडे पियो। घणा दफ़ा वंडे पियो? 4 दफ़ा। त पोइ हाणे असां हिनखे कीअं जुज़नि जी सूरत में लिखंदासीं, असां लिखंदासीं त 5 × 10A खे 5 घणा दफ़ा वंडे थो 2A दफ़ा, त पोइ हिते लिखंदासीं त 2A। 15B खे 3B दफ़ा, 20C खे 4C दफ़ा। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जे पोयां इहो छा थियो आहे उहो मां तव्हांखे हिते हेठि सम्झाइण जी कोशिशि थो कयां। मां परियां हिते लिखी थो वञा 10A + 15B - 20C। हाणे हिन खे 5 वंडे पियो, हिन खे बि 5 वंडे पियो, हिन खे बि 5 वंडे पियो। हाणे असां ॾिसंदासीं हिन खे कीअं वंडियई। 5 जी टेबल 10 ते वई 2 दफ़ा, 5 जी टेबल 15 ते 3 दफ़ा वई, 5 जी टेबल 20 ते वई 4 दफ़ा। त असां वटि आंसर छा थो बीहो, इहो वञी बीठो छा त 2A + 3B - 4C इहो बीठो। हाणे हिते ॾिसो त बिल्कुलु इहो हिते इन तरीक़े जे करे ईअं थियो आहे। ठीकु आहे, त 5 हिकिड़ो हुयो जॾहिं जुज़ो बीठो, ॿियो जुज़ो असां वटि छा बीठो 2A + 3B - 4C। जॾहिं असां 5 ऐं हिन खे ज़र्ब कंदासीं त छा असांखे हीउ जवाबु मिली वेंदो? जी हा बिल्कुलु। यानी असां चवंदासीं त हाणे 10A + 15B - 20C जा जुज़ा छा बीठा 5 × 2A + 3B - 4C। अहिड़े तरीक़े सां उमेद ॿारो। हाणे जेको असांजो आंसर बीठो उहो छा बीठो, आंसर असांजो बीठो ई अहिड़े तरीक़े सां। हीअ ॻाल्हि मां तव्हांखे सम्झाइण जी हिते कोशिशि कई आहे ॿारो। हींअर असां वटि ॿियो नंबर टाइप आहे त कॉमन फैक्टर्स इन पेयर्स ऑफ टर्म्स, रक़मनि जे जोड़े में मुश्तरिक जुज़ा। हाणे हिते छा हूंदो त हिते ॾिसो 2 टर्म ही पिया आहिनि असां वटि, इन्हनि में हिकिड़ो को न को मुश्तरिक जुज़ो हूंदो, वरी पोयां जेकी 2 टर्म आहिनि उन्हनि में को न को मुश्तरिक जुज़ो हूंदो। हाणे कीअं ॾिसो हिते असां वटि आहे AC + AD + BC + BD। हाणे पहिरियां जेकी 2 टर्म पिया आहिनि हिन में छा कॉमन आहे, ॾिसो हिते A पियो आहे। हाणे पोयनि 2 रक़मनि जे अंदरि छा कॉमन पियो आहे, हिते ॾिसो BC + BD, त पोइ हिते B कॉमन आहे। त पोइ हाणे असां हिननि खे सेपरेट करे रखंदासीं, त पोइ हिन जो जवाबु असां वटि छा वञी बीहंदो, हिते ॾिसो असां वटि A कॉमन आहे त A ॿाहिरि निकिरी ईंदो। A सां जॾहिं असां AC खे वंड कयोसीं जवाबु आयो C, ऐं पोइ हिते जॾहिं AD खे असां A सां वंड कयो जवाबु आयो D।
ठीकु आहे। वरी हिते प्लस ॾींदासीं, हिते बि ईअं थी वेंदो त ॿिन्ही में बी कॉमन आहे त बी सी खे जॾहिं असां हिते बी परियां रखंदासीं ॿाहिरि, जंहिंसां वंड कंदा आहियूं असां हुनखे ॿाहिरि करे था रखूं। हाणे जॾहिं बी सी खे असां बी सां वंड कयो जवाबु आयो सी प्लस, हाणे बी डी खे जॾहिं असां बी सां वंड कयो जवाबु आयो डी, त हिन जो जवाबु छा बीहंदो? हाणे ॾिसो हिते, हाणे हिते जेको पहिरियों ॿिनि रक़म में कॉमन निकितो ऐं पोयनि ॿिनि रक़मनि में कॉमन निकितो, असां उनखे हिकिड़ो करे रखंदासीं, यानी छा थी वेंदो हिते? हिते थी वेंदो ए प्लस बी हिकिड़ो जुज़ो। हाणे हिते ॾिसो सी प्लस डी हिते बि आयो आहे, सी प्लस डी हिते बि आयो आहे, त हिकिड़ो जुज़ो इहो बीह वेंदो अहिड़े तरीक़े सां। हाणे ईअं कोन थींदो त हिते बि सी प्लस जेको डी बचियो आहे ऐं हिते बि सी प्लस डी जेको बचियो आहे उहो त ॿ जुज़ा थी वेंदा, न असां हिकिड़ो करे हिते ज़र्ब में रखी छॾींदासीं। ठीकु आहे बारो। हाणे जॾहिं असां छा कंदासीं, इन ॿिन्ही खे असां ज़र्ब कंदासीं न, त असांखे पोइ हीउ मिली वेंदो ए सी प्लस ए डी प्लस बी सी प्लस बी डी, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे बारो। बारो असां हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं। हाणे मिसाल असां वटि छा आहे त फाइंड द फैक्टर्स ऑफ 3a माइनस ए सी माइनस 3c प्लस सी स्क्वायर। हाणे हीअ असां वटि पोलिनॉमियल गिवन आहे, असां हिन जा छा कंदासीं? जुज़ा कंदासीं। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, उहो छा आहे त छा जा जुज़ा करणा आहिनि असांखे? 3a माइनस ए सी माइनस 3c प्लस सी स्क्वायर। ॿारो हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो हिते पहिरियनि ॿिनि टर्मनि में हिते ए कॉमन पियो आहे ऐं पोयनि ॿिनि टर्मनि में हिते ॾिसो सी पियो आहे, हिते बि सी पियो आहे, यानी सी कॉमन आहे। हाणे पहिरियनि ॿिनि टर्मनि खे असां ए सां वंड करे ईंदासीं, यानी जंहिंसां असां वंड कंदासीं उनखे कॉमन करे ॿाहिरि रखंदासीं, त ए आयो ॿाहिरि। जॾहिं असां 3a खे ए सां वंड कयो जवाबु असां वटि छा बीहंदो? हिते हिते बीठो 3। हिते जॾहिं असां ए सी खे ए सां वंड कयो त जवाबु छा आयो? हिते बीहंदो सी। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे हिते छा थींदो? माइनस सी जेको आहे उहो कॉमन निकिरी आयो, त जॾहिं असां माइनस 3c सां माइनस सी खे जॾहिं वंड कंदासीं त असांखे जवाब में छा मिलंदो? असांखे बचो हिते 3। ऐं हिते जॾहिं असां सी स्क्वायर प्लस जो सी स्क्वायर आहे उन खे वंड छा सां कयोसीं? माइनस सी सां, जवाबु छा बीहंदो? हिते माइनस सी बीहंदो। ठीकु आहे। त पोइ हाणे हिते असां वटि जुज़ा छा बीठा? 3 माइनस सी, हिते बि सेम आहे हिते बि सेम आहे, त हिकिड़ो इहो बीठो, ॿियो बीठो असां वटि ए माइनस सी। हाणे जेके ॿ बीठा आहिनि पर असां उनखे हिकिड़ो करे लिखंदा आहियूं, इहो रूल आहे। त छा बीहंदो? हिकिड़ो बीठो ए माइनस सी, ॿियो छा बीठो? 3 माइनस सी। और जेकॾहिं तव्हांखे उहो हिन जी ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त पोइ हेॾा तव्हां तवजो ॾियो। ॾिसो हिते छा आहे? माइनस 3c, हिन सां हिन खे छा सां वंड कयोसीं? माइनस सी सां। ॿियो असां वटि छा पियो आहे? प्लस सी स्क्वायर आहे, त उन खे मां छा सां वंड कयो? माइनस सी सां। हाणे हिते ही माइनस जी साइन में ख़तमु थी वई, सी में ख़तमु, सिर्फ़ु 3 प्लस जो बचो। हिते ॾिसो बचियो, जी हा बिल्कुलु। हिते छा आहे? सी स्क्वायर खे जॾहिं मां सी सां वंड कयो त हिते सिर्फ़ु हिकिड़ी सी बचंदी, सी दफ़ा। हे मथे पियो आहे प्लस, हेठि माइनस बचे थो, त पोइ हीउ सॼो टर्म छा जो थी वेंदो? पोइ माइनस जो थी वेंदो। हाणे उनजे करे तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हिते छा थियो आहे असां वटि? माइनस जो सी। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिनखे असां ख़तमु करे था छॾियूं। बारो असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला भाई।